हदीस पाक की रोशनी में हिन ॾींहं ते अचूं था त अॼु रमज़ानुल मुबारक जी 21वीं जी रात आहे। इन रात में हज़रत सैयदना मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आहे। सो इहो ॾींहुं वलीअनि जे सरदार जे शहादत जो ॾींहुं आहे। बेशक इहो ॾींहुं रहमतुनि ऐं बरकतुनि वारो आहे। त सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु बि चूंडियल हुया ऐं ॼमंदे ॼाम हुया। उहे जो अखियूं खोलिन पिया त कंहिं और चेहरे खे न पिया तकणु चाहिनि, बसि चवनि पिया अखियूं खोलियां तॾहिं जॾहिं चेहरो अल्लाह जे महबूब जो हुजे। पाण अखियूं खोलियनि त पहिरीं जेका संदन खे बचपन में ज़ियारत थी उहा अल्लाह जे महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी थी। तवील अरसो गुज़रियो, आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहब्बत एतिरी जो हिकु दफ़े मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, भाईचारो क़ाइमु कयो मुसलमाननि जे विच में, अंसार ऐं मुहाजर जे विच में। त सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु बि मुहाजर हुया, हिजरत करे आया हुया। पाण उनखे रहाए करे ऐं बाक़ी ॿियनि जो भाईचारो क़ाइमु कयनि। त सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु शिकायत कई थी, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आऊं बि त मुहाजर आहियां, मूंखे बि त कंहिंजे भाईचारे में हणो हा। सरकार फरमायो, अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरा, ए अली तू दुनिया ऐं आख़िरत में मुंहिंजो भाउ आहे। त आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहब्बत संदन जी एतिरी जो जीअं सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम इहे जुमला इरशाद फरमाया आहिनि, तीअं सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु हीअं ॿई आङिरियूं हीअं मथे खणी रिवायात में अचे थो, आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो गोल हीअं रक़्स कई आहे, रक़्स। सभु सहाबी चवंदा हुआ त ए अल्लाह जा रसूल, मुंहिंजो अबू अमा अव्हां जे मथां कुर्बान। बल्कि फ़ातिमा उहा हस्ती हुई जंहिंखे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, फ़ातिमा मुंहिंजो अबू अमा तुंहिंजे मथां कुर्बान। हज़रत सैयदा फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा हस्ती, उहा न्याणी हुई जो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरे दौलत में जॾहिं बि फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा ईंदी हुई त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ातिमा जी ताज़ीम ऐं अदब कंदे सरकार उथी बीहंदा हुया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उथी बीहंदा हुया। इन हद ताईं मुहब्बत हज़रत फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हुई। जॾहिं उहो वक़्तु आयो त उहा एॾी वॾी प्यारी फ़ातिमा, उनजो निकाह हज़रत सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां थियो। अल्लाह अकबर। उरफ़ा हज़रात हिकु नुक़्तो फ़रमायो आहे त एतिराज़ करण वारो एतिराज़ न कयो, हर ॻाल्हि अल्लाह जी मशीयत, अल्लाह पाक जी हिकमत हूंदी आहे। अल्लाह पाक जी इन में हिकमत इहा हुई, सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी काबे में पैदाइश जी हिकमत इहा हुई जो अल्लाह जी ज़ात खे इल्मु हो, को वक़्तु ईंदो, उहो वक़्तु इहो हूंदो त न्याणी मुस्तफ़ा जे घर जी हुजे त घोट ख़ुदा जे घर जो हुजे। अल्लाह पाक जो हुज़ूर में दुआ आहे त असांजा चयल संदन जी शान ऐं तारीफ़ में जुमला क़बूल फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।